मां ये आख़िरी वसियत थो कयां त मूंखे वफ़ात खां बाद में जॾहिं क़बर में लाथो वञे त मुंहिंजो कफ़न वारो उहो मुंहं वारो हिसो खोलियो वञे, पोइ मूंखे मुंहं भर सुम्हारियो वञे, मुंहं भर सुम्हारियो वञे त जीअं मां पंहिंजी धरती खे मिटी थियण ताईं आउं चुमंदो रहां, आख़िरी वक़्त ताईं चुमंदो रहां धरती पंहिंजी माता खे। इहो मुंहिंजी वसियत आहे। सिंध जो नाले वारो अदीब, दानेश्वर, ॾाहो, लेखक ऐं सिंध जो आशिक़ अता मोहम्मद बंबरो दिलि जो दौरो पवण करे 93 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। विछोड़े जो ॿुधी सॼी सिंध में सोग जी लहर छांइजी वई। अता मोहम्मद बंबरो खे 3 पुट ऐं 3 न्याणियुनि जो औलाद हो, जिन मां संदसि हयाती में ई हिकु पुटु राजा ॾाहर बंबरो खे शहीद कयो वियो हो, जॾहिं त हिन वक़्तु हिकु पुटु ऐं 3 न्याणियूं पंहिंजे पुठियां सोगवार छॾियूं आहिनि। अता मोहम्मद बंबरे 1 फरवरी 1936 ईस्वी धारे मोहम्मद बख्श बंबरे जे घर में ॻोठ बचल बंबरे ज़िले खैरपुर मीरस में जनमु वरितो। संदसि असुलु नालो बचल बंबरो हो। संदसि नाले सां ॻोठ आबाद आहे। ठरी मीरवा में पढ़ियुसि, उतां मैट्रिक में, पोइ वरी खैरपुर में मुमताज़ कॉलेज में ग्रेजुएशन कई। उनखां बाद मूं कराची में सिमला कॉलेज मां वकालत कई, पोइ कुझु अर्सो गंबट में ऐं कुझु अर्सो सखर में वकालत बि कई। ऐं गंबट में मुंहिंजो जेको असांजो सीनियर हो मुंहिंजो सो हादिब शेख हुयो, ऐं सखर में शेख अयाज़ हो, सो उन सां मूं इहे वकालत कई। पोइ जेको आहे मूं पंहिंजो इहे अदबी कमु शुरू कयो ऐं इब्तिदा मूं जेका आहे सा कई ॿाराणे अदब सां, जंहिंजा मां सम्झां थो त 172 किताब मूं ॿाराणा लिखिया। अता मोहम्मद बंबरो सिंध जो उहो वाहिद साइंसी सोच रखंदड़ ऐं सिंध जे मुकमल आजपे में यकीन रखंदड़ ॾाहो हो, जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी जूं समूरियूं बहारूं सिंध सां बेपनाह मोहबत कंदे अर्पे छॾियूं हुयूं। साईं अता मोहम्मद बंबरे जी हीअ ख़बर त साईं जन वफ़ात करे विया आहिनि, इहा सॼी दुनिया जे सिंधियुनि लाइ ऐं सिंध में रहंदड़ सिंधियुनि जे लाइ इंतिहाई ॾुख ऐं ग़म जी ख़बर आहे, जंहिं हिकिड़ी शॉकिंग न्यूज़ जेकी आहे सा असां ताईं पहुती आहे। ऐं साईं अता मोहम्मद बंबरो न सिर्फ़ु तारीख़ जो ॼाणू हुयो, बल्कि बज़ाते ख़ुदि पाण बि हिकिड़ी तारीख़ हुयो। ऐं साईं जो शान ऐं साईं जो मान जेको आहे सो तमामु मथे हो, छाकाणि त साईं न सिर्फ़ु तारीख़ जो ॼाणू हो, बल्कि तारीख़ जी रोशनी में सिंध जे आज़ादी ते हुन जो पुख़्तो यकीन रहियो ऐं आख़िरी दम ताईं जेको आहे सो हो सिंध जी आज़ादी जे लाइ जदोजहद कंदो रहियो ऐं उन जो ख़्वाबु जेको आहे सो पंहिंजनि अखियुनि में समाईंदो रहियो। साईं अता मोहम्मद बंबरे उन जे लाइ बे इंतिहा क़ुर्बानियूं बि ॾिनियूं। साईं खे जॾहिं प्रेसिडेंशियल एवॉर्ड पे ॾिनो वियो त साईं इहो चवंदे उहो वठण खां इनकार कयो त आउं ग़ुलाम क़ौम जो फ़र्द आहियां ऐं हाकिम क़ौम जे प्रेसिडेंट खां एवॉर्ड मां कीअं थो वठी सघां। उन जे पादाश में बि साईं पंहिंजा जेके से बचा क़ुर्बान कया। साईं पंहिंजे पुट जो नालो राजा ॾाहर रखियो ऐं उहो राजा ॾाहर उनखे न सिर्फ़ु हुन तरबियत ॾिनी ऐं सिंध जे आज़ादी जो जेको आहे सो ख़्वाबु हुन बि पंहिंजे अखियुनि में समाईंदे क़ुर्बानी ॾिनी ऐं काफ़ी वक़्त खां वठी उहो मिसिंग पर्सन हुयो। उन खां पोइ उनजी जेकी असां म्यूटिलेटेड बॉडी जेकी असां साईं अता मोहम्मद बंबरे खे मिली ऐं साईं अता मोहम्मद बंबरो इहो चयो त अॼु खां पहिरीं जेको आहे सो मुंहिंजो पुटु राजा ॾाहर मुंहिंजे नाले सां सुञातो वेंदो हो ऐं अॼु खां पोइ आउं राजा ॾाहर जे नाले सां सुञातो वेंदुसि। ऐं एॾा वॾा माण्हू, एॾी वॾी जेकी असां जस्तजू ऐं तारीख़ जो ॼाणू ऐं तारीख़ ते यकीन रखंदड़ ऐं सिंध जे आज़ादी ते यकीन रखंदड़ अहिड़ा माण्हू जेके आहिनि से तमामु घटि पैदा थींदा आहिनि। ऐं असां सिंध जेको आहे सो सिंध तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे सो असेट अॼु असां विञायो आहे, अॼु लूज़ कयो आहे। पर मूंखे यकीन आहे त साईं राजा ॾाहर
जो ऐं साईं अता मोहम्मद भंबरे जो जेको ख़्वाबु आहे सिंध जी आज़ादी जो ख़्वाबु, सिंध जी ख़ुशहाली जो ख़्वाबु, उहो यकीनन हिकु ॾींहुं साबिया ज़रूरु माणींदो ऐं साईं अता मोहम्मद भंबरो उहो ख़्वाबु जेको आहे सो अॼु पंहिंजनि अखियुनि में समाईंदे हिन धरती तां ऐं असां खां जुदा थी हिन मिटीअ में मिलणु पियो वञे ऐं असां सभु जेके आहिनि से साईं अता मोहम्मद भंबरे जे इन ॾुख में इन घड़ी में जेके असां सभु शाक में आहियूं ऐं संदसि पोयरनि सां गॾु आहियूं ऐं सॼी सिंध जेकी आहे साईं अता मोहम्मद भंबरे जो जेको आहे सो उज़ुर वठे पई ऐं साईं अता मोहम्मद भंबरे खे अॼु सॼी सिंध जा सिंधी मोपे वतन सिंधी यादि था कनि। साईं अता मोहम्मद भंबरो साहब शुरूआती तौर ते ई क़ौम परस्ताना रखंदड़ हुयो ऐं हुन पंहिंजे इल्म खे फ़क़ति पंहिंजी ख़ुदशनासाई ऐं पाण ठाहिण लाइ कोन रखियो, पर हुन पंहिंजे इल्म क़ाबिलियत खे सॼी दुनिया ॾोह सिंध जो मवाद ख़ासि तौर ते सिंधियुनि जे आॾो पेश कयो तर्जुमनि जी सूरत में। जेको जेको इल्मु जेके जेके हक़ीक़तूं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में सिंध बाबति लिखियल हुयूं, उहे हिन वॾी दफ़ाकशी महिनत सचाई सां सिंध जे आॾो पेश कयूं ऐं आख़िर ताईं उहो हिन नुक़्ते ते राज हुयो त संदन वतन सिंध आज़ाद थिए ऐं कंहिंजी बि ग़ुलामी जो मुहताज न हुजे ऐं आम माण्हू आम सिंधी ख़ुशहाल वारी ज़िंदगी गुज़ारे। असीं सम्झूं था त साईं अता मोहम्मद भंबरो सिंध लाइ शफ़क़त वारो किरदारु हुयो, जंहिंजे विछोड़े सां सिर्फ़ु हिकु क़ाबिल इंसान खां माण्हू थी वियो। अॼु हिकु सिंध जे अज़ीम पुट जो विछोड़ो थियो आहे, दिली सदमो पहुतो आहे, जंहिं सभई किताब जेका आहिनि लिखिया आहिनि उहो न सिर्फ़ु तारीख़ तां मोरख हो, पर सिंध जो उहो पुट हो जंहिंजे विछोड़े ते अॼु असां सभु नौजवान न सिर्फ़ु सिंध सॼी सो गवार आहे बल्कि दिली सदमो पहुतो आहे। हुन सभई किताब लिखिया नौजवाननि लाइ ऐं आख़िरी वक़्त ताईं आख़िरी ॾींहं ताईं हुन जे ज़ुबान ते हिकु ई लफ़्ज़ हो, सिंध हो हुनजे समायल, सिंध हुनजे दिलि में समायल हुई ऐं ॾाढो सदमो पहुतो आहे, ॾाढो दुख थियो आहे, ॾाढी पीड़ा थी आहे। अहिड़ा बाहिमत माण्हू हूंदा आहिनि जेका पंहिंजे नज़रिए खां न ठरंदा आहिनि, उन्हनि जे लाइ इहे अवॉर्ड, उहे बि सरकारी अवॉर्ड कॾहिं बि क़ाबिल क़बूल न आहिनि रहिया। ऐं साईं भंबरो साहिबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु वॾो माण्हू हो, हिकु वॾो लेखक हो, हिकु वॾो अदीब हो, हिकु वॾो दानिश्वर हो, जंहिंखे कॾहिं बि इहो क़बूल न हो त अहिड़ा सरकारी माण्हू, अहिड़ा माण्हू जेका हिन धरतीअ जे माण्हुनि खे ग़ुलाम रखी वेठा आहिनि, हिन धरतीअ जे माण्हुनि खे ज़ंजीरुनि में जकड़े वेठा आहिनि, हिन धरतीअ जे माण्हुनि सां जेका पीड़ा में जेको ग़ुलामी जी ज़ंजीरुनि में जकड़ियल आहिनि, मां नथी सम्झां त जेको आहे साईं जेको कदम खयों उहो बिल्कुलु मतिलबु फ़ख्र जी ॻाल्हि आहे असां सिंधियुनि लाइ। ऐं असांखे इहा वाट ॾेखारी आहे त अहिड़ा सरकारी जुड़तूं जेका अवॉर्ड आहिनि असांखे बिल्कुलु क़बूल न आहिनि ऐं असांजे साईं जी विछोड़े ते ॾाढो दुख आहे, ॾाढी तकलीफ़ आहे, ॾाढी पीड़ा आहे त अॼु उहो असां खां विछड़ी वियो आहे। वारो मौक़िक़ ऐं ॾाहो इंसान हो, सिंध सां मोहबत कंदड़ इंसान हो, मोबे वतन इंसान हो ऐं सॼी जमार हुन कोशिश सिंधी ॿोली खे जेके हुन तर्जुमा ॾिना ख़ासि तौर ते उहे तमामु तारीख़ी ऐं शाहकार तर्जुमा ऐं शानदार जेके हुन तर्जुमा ॾिना उहे यकीननि पंहिंजे सिंधी ॿोली जे उन खज़ाने में हिकिड़ो तारीख़ी इज़ाफ़ो आहिनि, यादगार इज़ाफ़ो आहिनि ऐं साईं इंतिहाई शफ़ीक़ मोहबत वारो ऐं सिंध सां मोहबत कंदड़ ऐं सभिनी नंढनि वॾनि सां प्यारु कंदड़ इंसान हुयो। साईं ॾाहो इंसान हो, उन हमेशह सिंध जी तरफ़दारी कई, उन हमेशह सिंध जो पासो खयों ऐं सिंध जे लाइ जेको आहे सो जदोजहद जे सॼे जेको आहे सो क़ौमी हवाले सां सभिनी
उहो जेको आहे हवालनि सां उन सिंध जी हमेशह तरफ़दारी कई ऐं कॾहिं बि उन मामले में का बि गैर ज़िम्मेवारी या लातारुफ़ी न कई ऐं संदन तमामु वॾो उन में किरदारु आहे ऐं यादि किरदारु आहे, ख़ासि तौर ते संदन मौक़िक़ वारो किरदारु ऐं तर्जुमे वारो किरदारु ऐं संदन शफ़ीक़ ऐं मोहबत भरी शख़्सियत जेका आहे उनखे सिंध हमेशह यादि रखनि। अता मोहम्मद बंबरो सिंध लाइ वॾो जज़्बो हो। संदसि चवंदो हो त सिंधू माथिरी जी तहज़ीब सभिनी तहज़ीबनि जी माउ आहे। हू हिकु माहिर आसार क़दीमा हो। खेसि सिंध लाइ सभ खां वधीक ऊनो रहंदो हो। वहीद मुस्तफ़ा, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंडन, हैदराबाद। नज़र ईअं थो अचे त असां जेको आहे न अहलियत किल पई थिए, एबिलिटी जेका आहे न उनजो क़तल पियो थिए ऐं उते जेको सिफ़ारिशी कल्चर अची वियो आहे। ऐं जेकॾहिं मां सम्झां थो त असां जूं भर्तियूं स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में अहलियत जे बुनियादनि ते थियनि त मां सम्झां थो हर को पढ़े न, सम्झा न। हाणे ही जॾहिं सॼी जेका सां सॼियूं भर्तियूं वज़ीरनि जे चवण ते थी थियूं आहिनि, वज़ीरनि जे सिफ़ारिश ते थी थियूं आहिनि, उनखे इल्म ऐं हिल्म जी का ख़बर ई कोन्हे का, ईअं थियनि थी पियूं त पोइ माण्हू मायूस थींदो न ऐं अहसास कमतर ईअं डिप्रेशन जो माण्हू शिकार थींदो। पोइ जेको कुझु बदियूं कंदो, बद इख़लाक़ियूं कंदो, बुछड़ायूं कंदो, उन सां शामिलु आहे। ऐं असां मां हुन ते मयार कोन ॾींदो आहे। जेकॾहिं कंहिं बि मयार तां किरी पवंदा आहिनि बिलो द स्टैंडर्ड, ऐं उनखे कोन ॾींदो आहे, छाकाणि त असांजो मुआशिरो जेको आहे न उहो हींअर आहे पीपुल्स पार्टीअ जे हथ में। सिंध जो मुआशिरो उनखे किल करणु, ॼारणु, को खणणु न खणणु, मारणु ऐं ॼाणणु, उहो हींअर पीपुल्स पार्टी ऐं सियासत जे वस में आहे। तमामु ज़हीन आहे सिंधियो नौजवान, तमामु ज़हीन आहे। छाकाणि त दुनिया खे जेके हिन शयूं ॾिनियूं न उन्हनि मां ई पतो पइजी थो वञे त हिन दुनिया खे ॾिनो छा छा आहे, अलाह छा छा ॾिनो आहे। तव्हां जेके असीं सम्झूं था त असांजे नौजवान वटि जेको दिमाग़ आहे न डायनामिक आहे। हिकु वक़्तु आहे उहो बंदि घटीअ खे ॾिसी ॿी घटी ॻोल्हींदो।